नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। सोबो देरो का खबर ॾींदा आहियूं। सोबो देरो भरिसां ॻोठ काज़ी भुट्टा में शेख ऐं भुट्टा बिरादरी जे माण्हुनि में झेड़ो थी पियो। इन मौक़े ते शेख बिरादरी जे माण्हुनि पारां एहतिजाज कंदे साफ़िन अॻियां मोमल ख़ातून शेख, गुलशन शेख, शमन शेख ऐं ॿियनि दाईंदे चयो त 2 साल अॻु असांजे मासूम न्याणी गुलाला शेख स्कूल वञी रही हुई त वेशी दरिंदे ख़ैर मोहम्मद भुट्टो न्याणी खे जौहर जे फसल में ज़ोरी ज़िना करण जी कोशिश कई हुई। रड़ियुनि ते ॻोठाणण पहुची न्याणी खे बचाए वरितो। अहिड़े केस जवाबदारनि मथां 2 सालनि खां हलंदड़ आहे केस तां हथ खणण लाइ भुट्टा बिरादरी मुसलसल परेशान कंदी पई अचे ऐं अॼु हू सवनि जी तादाद में भुट्टा बिरादरी जा माण्हू वठी असांजे घर ते हमलो करे असांजे 40 सालनि जे ज़ुबैदा शेख, 11 सालनि जे राजा, 20 सालनि जे शमन शेख, सात अली सदाम ऐं गुलशन शेख खे ज़ख़्मी करे छॾियो। जहिड़े जी कवरेज दौरान भुट्टा बिरादरी जे माण्हुनि सॻियूं प्रेस क्लब जे साफ़िन मियां असदुल्ला चन्ना, तस्लीम कोरी, ज़वार अमीर अली लख, गुलाब अली सियाल खे यरगमाल बणाए सॻियूं पुलिस साम्हूं तशदुद जो निशानो बणाए कैमराऊं ऐं लोगा फुर करे वरिता। इन दौरान मौजूद पुलिस एहलकार भुट्टा बिरादरी जे ॾंडा बरदार माण्हुनि अॻियां ख़ामोश तमाशा ऐं बेवस बणियल केतिराई कलाकनि साफ़िन खे यरगमाल बणायो वियो। केतिरनि ई कलाकनि खां पोइ सोबोदरो पुलिस पहुची ॾंडा बरदार माण्हुनि खे मथऊं करे साफ़िन खे आज़ादु करायो, जंहिंखां पोइ सॻियूं प्रेस क्लब जे साफ़िन मियां असदुल्ला चन्ना, तस्लीम कोरी, ज़वार अमीर अली लख ऐं यूनियन ऑफ जर्नलिस्ट तारकत सोबोदरो जे नायब सदर औरंगज़ेब पीरज़ादो, इमदाद ओठे, ज़हूर हुसैन जामरो, साफ़ी एहताद खैरपुर जे अॻवान जमाल महमूद खेड़ो, लाल ॾिनो मला ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। जंहिंखां पोइ सोबोदेरो थाणे ते मोहम्मद दाऊद भुट्टो, अल्लाह ॾिनो भुट्टो, नवाब अली भुट्टो, अली हसन भुट्टो, लाल बख्श भुट्टो समेत ॿियनि अणॼातल ते सॻियूं प्रेस क्लब जे सदर मियां असदुल्ला जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। जॾहिं त केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न सघी आहे ऐं न ई साफ़िन खां थियल फुर कैमराऊं ऐं लोगा वापसी कराए सघी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।